बख्शापुर वेझो ॻोठ मीर हज़ार खान वज़ीराणी में 11,000 वोल्टेज बिजली जी तार किरण सबब पोरियत ॻोठाणनि जा 5 घर ऐं माल जो वाड़ो सड़ी रख थी वियो। बिजली जी तार मां बाहि लॻण सबब पोरियत वली मोहम्मद शेख, नादिर शेख, अब्दुल मजीद सोलंगी, रफ़ीक सोलंगी, अनवर अली शेख ऐं ज़मींदार जे माल जो वाड़ो सड़ी रख थी वियो। फायर ब्रिगेड अमले खे इतला ॾियण जे बावजूद अमलो कोन पहुतो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आणण जी कोशिश कई। बाहि जी शिदत तेज़ हुजण सबब घर अंदर पयल सामान सड़ी रख जो ढेर थी वियो। घरनि अंदर पयल कणक समेत मुकमल सामान सड़ी रख थी वियो। उन मौक़े ते मुतासिरनि मीडिया खे ॿुधायो त रुॻो पंहिंजी जान ऐं चोपायो माल ॿाहिरि कढी सघिया आहियूं। खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं। DC कश्मोर मुनवर अली मिठियाणी असांजी मदद करे।